मलीर जे जामकंडो में बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जो समाजी अॻवाननि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरे में शरीक अॻवाननि ऐं ॻोठाणनि ॻाल्हाईंदे चयो त पानी जो बहरान पैदा थियो आहे। बिजली वाटर सप्लाई PMT जे ख़राबी जे करे हे इलाइक़े जा माण्हू अॼु जेके रोडनि ते आया आहिनि ॿारनि बच्चनि सां 1 महीने जी तकलीफ़ बर्दाश्त करण खां पोयां अॼु हू सरापा एहतिजाज आहिनि। रमज़ान जे महीने में असां ॻोठाणनि सां गॾु आहियूं, यकजहती कयूं था। जेकॾहिं गवर्नमेंट इन शइ जो नोटिस न वरितो त मेन नेशनल हाईवे ब्लॉक थींदी एलियाने जामकंडा ॻोठ ऐं मलीर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हुनि सां गॾु। रोड इन जे लाइ असां बंदि कयो आहे जेकी पोर्ट कासिम चौराहे ते खोदाई हली पे केबल जी, उन में बि 20 ॾींहं बिजली असां वटि न हुई। उन खां पुठियां असां वटि मीटर बहाल कया विया त उन खां पुठियां डायरेक्ट बिजली पोर्ट कासिम खां बंदि कई वई। उन खां पुठियां उहा बिजली उन्हनि बनाई पे। असां यको राब्ते में रहियासीं KCR सी सभिनी सी। उन्हनि चयो भाई पोर्ट कासिम में उते फॉल्ट अची वियो खोदाई में, इंशाअल्लाह ताला उहा जीअं असीं बनाए अवांजी बिजली बहाल कंदासीं। असांजा मीटर जेके असां लॻाया 300-400 मीटर, उन्हनि ते 2 ॾींहं बिजली छॾी वई। उन 2 ॾींहं खां पुठियां हिकिड़ा अहिड़ो को टोलो आयो, अलाए KC वारो टोलो आयो, अलाए जो को दुश्मन जामकंडे जो आयो। उन PMT जा उहे तेल कढी, उहे लीक कढी, उहे जंपर कढी, उन PMT जो सॼो सामान कढी उहे बंदि करे विया। जामकंडो के इलाका मुकीन यहाँ सारी कम्युनिटीज़ के लोग हैदरी, लासी, खासकेली, बलोच सब जमा हुए हैं। उनकी लेडीज़ भी, उनके मर्द हजरात भी। रमज़ान अल मुबारक का मुक़द्दस महीना है। अगर हम देखें तो और जो कंट्रीज़ हैं वहाँ पर रमज़ान अल मुबारक में चीज़ें सस्ती की जाती है, पानी दिया जाता है, बिजली का पहले इंतज़ाम किया जाता है रमज़ान आने से पहले। लेकिन यहाँ पर उल्टा है, हमारे यहाँ रमज़ान शुरू होने से पहले बिजली हमारी बंद की गई है। यहाँ पर PMT नहीं दी जा रही है। कुछ लोगों का कहना है कि PMT मंजूर हो गई है और यहाँ के कुछ ओहदेदार हैं जिन्होंने PMT दोबारा यहाँ पर रिजेक्ट करवा दी है। इलाका मुकीनों का ये मुतालबा है कि रमज़ान अल मुबारक के मुक़द्दस महीने में हमारा पानी बंद न किया जाए। करायो वियो जेको महीने खां वधीक असांजे बिजली जो जेको PMT जो जेको मसइलो थी चुको आहे, इन जे करे असांजे एरिया जे जेको MP रज़ाक राजा साहब ऐं गडाफ टाउन जो चेयरमैन हाजी तारिक बलोच साहब, असां उन्हनि खे बाक़ाइदा इंफॉर्म करे चुका आहियूं ऐं कई वारनि सां बि बाक़ाइदा असां राब्तो करे चुका आहियूं ऐं अप्रूवल बि असांजी थी चुकियल आहे। PMT अॼु ॾींहं ताईं असांखे बहाल न कई ॾिनी वञे पई। बसि असां कई वारनि सां बि अगरि जामकंडे जे नाले सां राब्तो करियूं था उन्हनि सां त उहे असांखे डायरेक्ट इहो ई जवाबु ॾींदा त जामकंडे जी इहा PMT असां बिल्कुलु न लॻाईंदासीं, असांखे इहा लॻाइणी न आहे। हाणे महीने में असांजा पानी बंदि, असांजूं लाइनियूं बंदि, असांजा बच्चा दरबदर, असीं सॼी राति असां मच्छर खायो चटकीन। इहो असांखे चेयरमैन न खपे, अॼु बि न खपे। असांखे बिजली लाइ का बि सवाल न आहे, न असांखे चेयरमैन का खपे, कुझु बि न खपे। असांखे पाणी खपे, असांखे बिजली खपे। रमज़ान जे महीने में असां पाणी न आहे, न बिजली न आहे। महीनो 1.5 महीनो थिए त न असां पाणी कोन्हे, न को लेण कोन्हे, असां कुझु बि कोन्हे। अहिड़ो चेयरमैन असांखे खपे ई न। बसि सभु चवंदा बिल ॾियो, हे ॾियो, हो ॾियो, सभु असीं ग़रीब किथां आणियूं।